सलाम। ईमान सोलंकी जी आवाज़ सां दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ बुनियादी हक़ तइलीम सभिनी ॿारनि जो हक़ आहे, पर जाम साहिब वेझो यूसी इस्माइल खान ब्रोही में ॻोठु टकरी मीर मोहम्मद ब्रोही उहो ॻोठु आहे जिते जा ॿार अहिड़े बुनियादी हक़नि खां ॿाहिरि आहिनि। हिन ॻोठ में बि स्कूल जी बिल्डिंग ऐं उस्ताद न आहिनि। ॿारनि जो मुस्तक़बिल उंदाहो आहे ऐं संदन वालिदीन में ॻणती फैलियल आहे। उन हवाले सां गुलाम सरवर सिंध हेडलाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ में 100 खां मथे छोकिरा ऐं छोकिरियूं आहिनि, पर असांखे स्कूल न आहे, जंहिं करे असां हिकु प्राइवेट स्कूल खोले टीचर खे पंहिंजे खीसे मां पघार ॾेई ॿार पढ़ाए रहिया आहियूं। हिन चूंडियल नुमाइंदा तौरु ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असांखे प्राइमरी स्कूल ॾेई ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे।